कराची बाबू ॻोठ जे पातड़ी बिरादरी ऐं गबोल बिरादरी MDA इरफान बेग मोहम्मद अली शेख बिल्डर नदीम जे ख़िलाफ़ ओलह प्रेस क्लब ते एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त 3 ॾींहं अॻु पहिरियां MDA इरफान बेग मोहम्मद अली शेख बिल्डर नदीम हथियार बंदि साण करे असांजे ॻोठ जी ज़मीन ते ज़बरदस्ती कब्ज़ो कयो आहे। हीउ किथां जो इंसाफ़ आहे? धरती धड़नि जी ज़मीनुनि ते कब्ज़ा करे छा था पैगाम ॾियणु चाहिनि? असां ग़रीब मिसकीन सादा महिमान नवाज़ इंसान दोस्त ज़रूरु आहियूं, पर असांखे एतिरो बि मजबूर न कयो वञे जो असां कब्ज़ा माफ़िया जे ख़िलाफ़ रोडनि ते निकिरी अचूं। असांजे रोडनि निकिरी अचण खां पोइ वधीक हालात ख़राब थी सघनि था। असां सां इंसाफ़ न थियो त असां नादरन बाईपास ते धरना हणी एहतिजाज कंदासीं। हिते हथियारनि सां हिते अची सिक्योरिटी विहारई आहे। हिते जेके वञनि था उनखे हथियार खां ॾेखारे भॼाए छॾियूं। इहे सरासर असां सां ज़ुल्म आहे। असांजे ॻोठाणे 100 सालनि जो ॻोठ हिते बनियल आहे। असांजो क़ब्रस्तान बि हिते उन ज़मीन ते जे आॾो अची वेही रहिया आहिनि। हाणे इहा हथियारनि सूधो। ॿियो इहो पंहिंजो MD इरफान बेग उहो आयो आहे, उहो बि उन सां गॾु आहे। माना इहे का वॾा ज़ोराल पार्टी आहिनि। इहे असां अपील था करियूं बिलावल भुट्टे खे ज़रदारीअ खे चऊं था त असां सां कुझु मदद कनि, असांखे इहे मुसीबत हटाइनि। माण्हू हिते सभु को ग़रीब माण्हू नथो पुॼी सघे। हे हथियारनि सां सीधा आया आहिनि हिते इनखे हिते असां सां मदद करे इनखे हटाइनि। चवंदा त उहो मोहम्मद अली शेख उन असांखे रवानी उन सां जी ॻाल्हि आहे। हाणे उनखे असां किथे वञी ॻोल्हियूं? उहो त असांजो त ॾिठल न आहे, न कोई मिलियल आहे। हाणे इहे हथियारनि सां वेठा आहिनि सिन सां ग्रुप आया आहिनि असांजे ॻोठ मंझि विच में का ज़मीन आहे ॻोठ जी, उन ते अची वेठा आहिनि, धमकियूं पिया ॾियनि। असां वियासीं 2 टे चकर, पर उहे ख़ाली करण लाइ राज़ी कोन्हे। चवनि था निकिरो न त असांखे आर्डर आहे गोली हणण जो। मोहम्मद अली शेख, इरफान बेग ऐं ॿियो नदीम माजर, इन्हनि 3 ॼणनि जो नालो वठनि पिया। असां ॻोठाणा आहियूं, ॻोठ जी ज़मीन आहे। सुभाणे कुझु नुक़सानु थींदो। अॻु में बि आबास बिरोही ॻोठ में को माण्हू इन्हनि मारियो आहे ऐं महिरबानी करे इन्हनि खे झलियो वञे ऐं सिंध गवर्नमेंट ऐं इन्हनि खे अपील आहे त इन्हनि जो कुझु करे। कब्ज़ो कयो आहे। अची 100 साल जो पुराणो असांजो ॻोठ क़दीम ॻोठ आहे। ॿिए ॾाढे असांजा वॾा नंढा सभु हिते हलिया विया आहिनि। असांजो पुराणो ॻोठ आहे। हिननि ते बदमाश अची कब्ज़ो कनि पिया। मोहम्मद अली शेख, इरफान बेग ऐं नदीम माजर, इन्हनि खे बदमाशनि खे झलियो। असां ते माना ज़ुल्म वॾो करे वेठा आहिनि। हथियार खणी असांखे ॾेखारीनि पिया। जेको उते वञे थो उन्हनि खे हथियार ॾेखारे भॼाइनि पिया। करे थो उनजे मथे हथियार खणियो, साम्हूं फेर बेस्ट सिधा पिया आहिनि। जी वियासीं। उहे चवनि पिया मोहम्मद अली शेख ऐं नदीम माजर, इरफान बेग, इन्हनि असांखे विहारियो आहे। इन्हनि 3 माण्हुनि जा नाला पिया वठनि। अब्बास कट ते बि इहो अब्बास ॻोठ में इन्हनि माण्हू माराया हुआ। इन्हनि बदमाशनि माण्हू मारिया हुआ। असांखे सिंध हुकूमत खे अपील आहे त इन्हनि खां बचायो वञे।